अस्सलामु अलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। असां पन्नो अकिल मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक PPJ अॻवान सैयद ख़ुर्शीद अहमद शाह ऐं फ़रख हुसैन शाह जी आज़ादी लाइ पन्नो अकिल जे जियाले मौलाना महमूद चाचड़ ऐं उन जे भाइरनि तरफ़ां हिकु भेरो ॿीहर विर्द करीमा जो एहतमाम करायो। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तरजी आलिमनि, तालिबनि ऐं बुज़ुर्गनि विर्द करीमा जो लख कढी रब पाक खां दुआ घुरी वई त असांजे महबूब अॻवान सैयद ख़ुर्शीद अहमद शाह ऐं संदसि फ़र्ज़ंद फ़रख हुसैन शाह खे नाहक क़ैद मां आज़ादु कराए। पन्नो अकिल जे जियाले मौलाना महमूद चाचड़ पहिरियां बि पंहिंजे महबूब अॻवान जी आज़ादी लाइ विर्द करीमा जो विर्द पढ़ाए रब पाक खां महबूब अॻवान सैयद ख़ुर्शीद अहमद शाह लाइ पिणु आज़ादी जूं दुआऊं घुरायूं। PP पन्नो अकिल जे जियाले मौलाना महमूद चाचड़ जो चवणु हो त असांजूं दुआऊं रंग लाहींदियूं। इंशा अल्लाह जल्द असांजो महबूब अॻवान सैयद ख़ुर्शीद अहमद शाह साहब ऐं संदसि फ़र्ज़ंद फ़रख हुसैन शाह साहब आज़ाद थी असांजे विच में हूंदा। इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंत